अस्सलामुअलैकुम। अॼु आहे 12 डिसंबर संडे ऐं हिन महिल मां जेको पंहिंजो प्रोजेक्ट शुरू कयो हो उहो मां कंप्लीट करे चुकी आहियां। हिन खे अञा हैंग करण जे लाइ पोयां डोरी कोन हई अथमि, इहा बि मूंखे लॻाइणी आहे हिन में। सो अहिड़े क़िस्म जा तव्हां ॾिसंदा हूंदव ऑनलाइन सेल था थियनि इलाही पेजिस ते, फेसबुक ते, हिते हुते तव्हांखे इहे पिक्चर्स मिली वेंदियूं। सो मूंखे इहा वर्डिंग बि ॾाढी वणे पई ऐं मूं वटि इहे काठ जूं पटियूं ज़ाहिर कोन हुयूं, त मां हिन में इहो यूज़ कयो आहे आइसक्रीम स्टिक्स या वुडन स्टिक्स जेके बि आहिनि। सो डिटेल मां वधीक हुन में पंहिंजी वीडियो में ॿुधाई आहे। मूंखे लफ़्ज़ ॾाढा वणंदा आहिनि, वेलकम टू अवर हैप्पी क्रेज़ी। ऐं हिते ॾिसो नंढिड़ो नंढिड़ो लिखियलु आहे, समटाइम्स मैसी केयरिंग लाउड फन लविंग होम। असांजे घरनि में आमतौर ते इहा ई सूरत हाल हूंदी आहे न, असां प्यार बि हूंदो आहे, शाउट बि कंदा आहियूं, घर कॾहिं कॾहिं मैसी बि हूंदो आहे कंहिं बि वजह खां, उन में मोहबत हूंदी आहे, केयर हूंदी आहे, सभु कुझु हूंदो आहे। त मूंखे इहे लफ़्ज़ ॾाढा वणंदा आहिनि। सो इहो आहे मुंहिंजो अॼु जो प्रोजेक्ट जेको कल्ह खां पियो हले, त मां सुबुह सुबुह सां इहो कंप्लीट कयो आहे। उनखां सवाइ वार्निश अञा कंहिं ते बि न कई अथमि, छो त मां चाहियां थी त सॼा प्रोजेक्ट मुंहिंजा गॾु थियनि, जेके बि मूंखे ठाहिणा आहिनि त मां हिकु ई दफ़ो उन्हनि ते वार्निश करे वठां। सो इहा आहे मुंहिंजे अॼु जे व्लॉग जी स्टार्टिंग। ऐं मां इलाही ख़ुशि थी थियां छो त सुराण अॼु मस इलाही अरसे खां पोइ केक थी ठाहे। सुराणे जा केक जो नालो छा आहे? कैरेट एंड वॉलनट केक। कैरेट एंड वॉलनट केक। सो ही कैरेट्स जेके आहिनि बिल्कुलु ई अलाए छा करे चॉप कयूं थी, ग्रेट कयूं थी। ठीकु आहे, इहा मूंखां लफ़्ज़ विसरी वेंदा आहिनि, सो प्लीज़ माइंड न कजो। ऐं अखरोट हिते भञी रखिया अथई, ऐं जेको अच्छा अधी अखरोट बि चॉप करे रखिया अथई। मां चयो भञी रखिया अथई त हुन चयो न चॉप। ठीकु आहे। ऐं हिते ग्रीस करे रखियो अथई पंहिंजो छा मोल्ड। यस। ऐं सॼा इहे सामान रेडी आहिनि। हिन जा माप तोर जा चमचा, मेजरिंग स्पून्स या मेजरिंग कप्स। सो बहरहाल सुराण लॻी पई आहे हिते कम खे, त मां ॾाढी ख़ुशि थी थियां। इलाही ॾींहंनि खां पोइ घर जो ठहियलु केक खाईंदासीं। 11:15 थिया आहिनि, असां ॿई पंहिंजे पंहिंजे कम में मसरूफ़ आहियूं। ऐं मां हिते पंहिंजा नवां पुराणा सॼा प्रोजेक्ट जेके जमा थी विया उन्हनि खे वार्निश करे चुकी आहियां। तव्हां हिन में वार्निश ॾिसंदव, हिकिड़ो ग्लेज़, हिकिड़ी चमक हिन जे मथां तव्हांखे नज़र ईंदी। इन सां इहे पेंट जेको आहे बिल्कुलु सिक्योर ऐं सेफ थी वेंदो आहे ऐं डस्टिंग करणु हिन जी ॾाढी आसान थी वेंदी आहे। हिन खे पेंट कयो अथमि, सूतलीअ जे मथां पेंट न कयो आहे, बाक़ी गुल ऐं हिन जो जेको मथियो पेंट वारो हिसो आहे हीअ पेंट कयो अथमि। हीअ मुंहिंजो पुराणो प्रोजेक्ट हो जेको ऑलरेडी मुंहिंजे घर में डेकोरेट थियल हो, पर हिन खे बि वार्निश न थियल हुई। सो इहो ऐं हिकिड़ो हीअ मुंहिंजो पुराणो प्रोजेक्ट हिकिड़ो, इन खे बि वार्निश न थियल हुई। सो इन्हनि खे बि मां वार्निश करे छॾी आहे। हीअ सभु शयूं हाणे हिते सुकंदियूं रहंदियूं। इहो मुंहिंजो डाइनिंग टेबल जो हाल आहे, जेका अॼुकल्ह क्राफ्ट टेबल ऐं वर्कशॉप लॻी पई आहे। सो इहो सिलसिलो अञा हलंदो जेसि ताईं मां थोरी पंहिंजी दिलि जी तसली करे वठां। मां इलाही ॾींहंनि खां क्राफ्ट्स वीडियोज़ न ठाहियूं, त हाणे दिलि भरे करे इहो कमु थो हले। हीअ बि मां कल्ह खणी आई हुअमि मथे कबट में पियल हो, त हिन खे बि मां वार्निश करे छॾियो आहे। सो हीअ सभु हिते सुकंदा त वधीक सुहिणा लॻंदा। हिननि जा रंग बि जेके निखरी था अचनि ऐं इहे सेफ बि थी था वञनि मिटीअ खां ऐं रंग लहण खां। त हीअ असांजो हाणे कमु जेको आहे हिते हले थो। 11:15 थिया आहिनि, 11:30 असांखे वञिणो आहे ॿाहिरि। सो तेसि ताईं सुराण पंहिंजो कमु करे वठंदी। 11:30 थियण वारा आहिनि ऐं केक अञा ओवन में आहे। जेसि ताईं उहो पचे त असां वेट था कयूं। सुराण हिते पंहिंजा कपिड़ा कढिया आहिनि, जिन मां काफ़ी सारियुनि शर्ट्स जे लाइ असांखे लेसिस वठणियूं आहिनि ऐं असांखे फ्रूट ऐं भाॼी बि वठणी आहे ऐं मुंहिंजी पसंदीदा जाइ ते त लाज़मी वेंदासीं। सो हीअ कढिया आहिनि कपिड़ा कोन था खणी वञूं। कलर्स हिन ते लिखी छॾिया आहिनि त कहिड़े कहिड़े जे लाइ असांखे कहिड़ी लेस खपे। सो कोशिशि कंदासीं त हितां ई वठी अचूं, छो त हिते हर क़िस्म जी वैरायटी हूंदी आहे, सस्तियूं बि हूंदियूं आहिनि, महांगियूं बि हूंदियूं आहिनि, त हितां ई वठी था छॾियूं। 12 थी विया असांखे हिन केक जे चक्कर में। फाइनली हे केक जेको आहे रेडी आहे। हिन खे हिते असां कवर करे रखी वेंदासीं त जीअं हे थधो थींदो रहे ऐं पोइ असां तेसि ताईं ॿाहिरां थी ईंदासीं त बिल्कुलु कूल थी चुको हूंदो। पोइ सुराणे जो जेको बि असरु कंदी मां त रुॻो चखंदमि। 12 कुझु मिंटनि ते असां निकिता आहियूं। सो मां इलाही ख़ुशि थी थियां। अलाह कंदो आहे त मां मज़े जी शॉपिंग करे अचां। सब्ज़ी ऐं फ्रूट त वठिबो लाज़मी, लेसिस बि वठणी आहिनि, बाक़ी मां जेको आहे न ख़ुशि थींदी आहियां कबाड़े में वञी करे। सो मुंहिंजो को रूह ई कबाड़ीअ वारो आहे, तंहिंजे करे मां पंहिंजो नालो बि टिंड बि वारी मां ई रखियो। यकीन कयो एतिरी ख़ुशी मिलंदी आहे, मां एॾो रिलैक्स हूंदी आहियां जंहिंजी हद न आहे। ऐं इन करे मां फिरी घिरी एॾे वेंदी आहियां ऐं तव्हां पाण ॾिसो था त उहो मां अजाई शॉपिंग नथी कयां, मां उनखे यूज़ थी कयां। उन्हनि शयुनि मां कुझु न कुझु ठाहींदी थी रहां।
हिते हे ॿार वेठा आहिनि। संडे आहे, उस बि आहे, सियारो आहे त मज़ो आहे। हे सभु ॿार हिते खेॾनि था, उस में झूलनि था। हिननि खे हिते ईअं भॼंदो डुकंदो ॾिसी ॾाढो मूंखे वणंदी आहे ॻाल्हि, रौनक हिकिड़ी नज़र ईंदी आहे। ऐं काफ़ी टाइम थी वियो आहे, 12 थियनि था, हाणे सभु देरि सां बि उथिया हूंदा त अची ॿाहिरि निकिरी आया आहिनि। हिते मज़े सां उस में साइकिल थो हलाए। चार, ये 5, ये 6, 18 गज तो ये हो गया, ये 7 21 गज ये हो गया, 4 ये हो गया, 4 ये हो गया, ये 25, 5 ये है, 30 गज पूरे। कितने पैसे हुए? 300 रुपये। भाई डेस तूं हितां असां लेसिस वरितियूं आहिनि इलाही सारियूं, ऐं यकीन कयो त एॾियूं बहितरीनु लेसिस पयूं आहिनि जो दिलि चए थी सभु कुझु हिन खां वठी वठिजे। हिन पासे स्वेटर आहिनि सेकेंड हैंड, बाक़ी जीअं मार्केट आम मार्केट हूंदी आहे उअं ई आहे। हिते कपिड़ा टंगिया पिया आहिनि। सो असां अञा अॻियां वेंदासीं। रील खपे पियो, रील हितां वरितो त वो रस्सी कैसे दे रहे? वो सफ़ेद जो रस्सी है 100 रुपये। कितने गज होगी? 10 गज। ये मुझे 2 रस्सियाँ दे दें, ये वाली। 100 से कम नहीं कर सकते? बस ये ठावन जी बाहर लगी पई आहे। दिलि चए थी तव्हां कुझु वठिजे, पर छा वठिजे ख़बर नाहे। हे हिते 100 रुपये जी सेल लॻल आहे। ॾाढियूं मज़े जूं शयूं आहिनि, त मां हिननि मां कुझु शयूं जेके आहिनि पंहिंजे ॻोठ वारे घर जे लाइ वरितियूं आहिनि। सो हलूं था अॻियां। भाई हे ॾिसूं कैसे दे रहे? अलॻि अलॻि है। भाई हिकिड़ो मिंट बीह जाए, ॾिसी वठूं। मतां हितां बि काई कम जी शइ नज़र अची वञे। ये कितने का है मसाले का डब्बा? ये वाला कोने वाला जल्दी बताओ। कितना? 250? हद्दावा बीता मां अहिड़ी का अनयूजुअल शइ ॾिसंदमि। ये ग्लास स्टैंड दे दें, इसमें कलर यही है? कलर मेरी बहन इसका ये अच्छा, और ये शेल्फ है? ये दीवार पे लगाने वाला है। अच्छा, ये आप कोई बना हुआ है इससे जुड़ा हुआ? बना हुआ क्या, इसमें 2 स्टेप है ना, अच्छा एक नीचे लगेगा एक ऊपर लगेगा। ठीक, एक ये भी दे दे। ले लो एक ये ग्लास स्टैंड हो गया, हाँ, एक ये हो गया। और मैं देख लेती हूँ और क्या चाहिए। ॿियो छा वठां? मां कुझु यूज़फुल शयूं थी वठणु चाहियां जेके कमु अचनि हिते। 10 गज कितने की होगी? 70 की। 3 1 2 3 4 5 6 7 8 70 के 10 गज। और 400 रुपये बस। हिसाब कर लें भाई। 400 अच्छा। 400 देस भाई। सब्जी सब थी वही ना। भैया भाजी आ रही है, मेथी भाजी की है। ये तो सेम जू भरियूं आहिनि ऐं अञा वो बीन्स किस्में किस्में बीन्स भी मिलनि थियूं। पटाटा बसर वठो भाई। प्याज चाहिए मुझे बड़ी। कैसे दे रहे हैं? 100 रुपये की प्याज कर दें, पर मुझे बड़ी चाहिए, छोटा एक भी नहीं हो। और आलू कैसे दिए? सब बड़े, क्योंकि छोटे हैं अभी घर पे। ठीक है, आलू कैसे दे रहे हैं? 100 रुपये के आलू भी कर दें, छोटे बड़े दरमियाने सब डाल दें। ॾेढ थियो आहे, असां अची विया वापसि ऐं भाॼियूं वरितियूंसीं। उनखां सवाइ छा छा वरितो उहो तव्हां सां शेयर कयां। ऐं उनखां पोइ असां थोरो केक टेस्ट कंदासीं, पोइ पढ़ंदासीं असां निमाज़। ठीकु आहे। सो हिते फ्रूट पियल आहे, डिफरेंट फ्रूट्स जेके बि कुझु अवेलेबल हुया सीज़न जा उहे वरितासीं। हिन में इहे सब्जियूं आहिनि,
सायूं भाॼियूं माशाल्लाह, बसर पटाटा तव्हां ॾिठा, हिन में गोभी वाङण टमाटा मटर गजरूं धाणा मिर्च शिमला मिर्च इहे सभु शयूं हिन में आहिनि। सो इन्हनि सभिनीनि खे टिकाणे ते हणिबो ऐं असां कुझु जेका एक्स्ट्रा ॿी ख़रीदारी कईसीं उहा तव्हांखे ॾेखारियां। हिन में आहिनि लेसिस। मोस्टली सुराण जेको आहे पसंदि न कंदी आहे चमक दमक वारियूं, बसि ही ॿ थोरियूं चमकीलियूं वरितियूंसीं, बाक़ी इहे सभु नंढियूं नंढियूं डिफरेंट कपिड़नि जे लाइ, डिफरेंट कलर्स डिफरेंट शेड्स। सो इहो हिन जो कमु थी वियो। हे मां ॿ रसियूं वरितियूं, मुंहिंजे क्राफ्ट जो सामान जेसि ताईं न वठिजे त बाज़ारि छो वञिजे, ऐं न करे मां पोइ बि पंहिंजे ॻोठ वारे घर जे लाइ कुझु शयूं वरितियूं। हे नंढिड़ो हिकिड़ो शेल्फ आहे 2 लेयर्स वारो, ॿी बाथरूम जे लाइ हिकिड़ी वरिती बास्केट, किचन जे लाइ हे वरितो ग्लास होल्डर ग्लास स्टैंड, ऐं 3 बाथरूम था ठहनि उते, हिकिड़े जे लाइ हीअ किली वरिती, हे क्लिप्स वरितियूं जेके लाज़मी वठणी हूंदियूं आहिनि मूंखे, जे मां हिकिड़ी भॼी पई आहे हाणे थी ॾिसां, ऐं हुन अलाए पोइ रस्ते में भॼी पई अलाए ख़बर। 2 ई बरनियूं वरितियूं मां, मूंखे हिननि जो शेप ॾाढो वणियो आहे, हे रेड एंड वाइट डिज़ाइन। त मां हूअं त जेके आहिनि पंहिंजूं जैम वारियूं बॉटल्स रखियूं आहिनि, पर उहे मसालनि लाइ आहिनि, हे खंड ऐं पत्ती जे लाइ आहिनि। ऐं उनखां अलावा मां हीअ सनी इलास्टिक वरिती जेका मूंखे अक्सर ॿारनि जे कपिड़नि जे सिलाई में खपंदी हूंदी आहे, ऐं हिकिड़े बाथरूम लाइ हे ॿियो वरितमि, ऐं हिकिड़ो मूं वटि ऑलरेडी पियल आहे त उहो मां जेको आहे न वरितो। 3 खपनि पिया, 2 वरिता आहिनि मां। ऐं अॼु कबाड़े जो कोई स्टॉल न हो, मुंहिंजी बैड लक। बहरहाल त छो जो हो आहे पंहिंजो सियारो आहे न, त हो हाणे सॼियूं शयूं सियारे जूं पियूं सेल थियनि, स्वेटर्स कंबल्स, ऐं हिकिड़े हंधा बसि मूंखे हे 4 नज़र आया माण्हू, त मां हे 10 रुपीज़ ईच मूंखे मिलियो, मूंखे बसि हे वणनि पिया त मां हे 40 रुपीज़ जा हे 4 वरिता, ॿियो मूंखे कुझु बि न मिलियो। ऐं हाणे मां सम्झी वियमि त बाक़ी जेको बि मुंहिंजी पसंदि जो कबाड़ हूंदो आहे उहो गर्मियुनि में निकिरंदो, सियारे में मूंखे नज़र न आयो किथे बि, छो त सिर्फ़ु स्वेटर ऐं अहिड़ियूं शयूं पिया विकिणनि। सो इहो आहे सभु कुझु। हिकिड़ो कारो रील बि वरितमि हिन जे लाइ, छो त हीअ जेका मां कटिंग थी कयां ऑलमोस्ट मां सॼा कलर्स जा जेके आहिनि पीसिस करे वई आहियां, त हिननि सभिनी में मथां कारे सां कमु थींदो, त कारो रील बि मां वठी आयमि त जीअं ॻोठ मां हिनखे मोकिलियां त रील बि हिन में विझी छॾियां। हमेशह मां पंहिंजो ई ॾींदी आहियां, त हिन दफ़े बि पंहिंजो ई थी मोकिलियां। सो इहो आहे हाल अहिवाल। हाणे थोरो केक सां इंसाफ़ु कंदासीं ऐं उनखां पोइ नमाज़ पढ़ंदासीं, छो त 1:30 थी वियो आहे, नमाज़ जो टाइम थी चुको आहे। मां जेको आहे न बिल्कुलु बेक़रारीअ सां हिन केक जो इंतज़ारु थी कयां। सो सुराण खे रिक्वेस्ट कई अथमि त जल्दी जल्दी हिन जी क़ुर्बानी करे, त जीअं असां थोरो मज़ो कयूं। उनखां सवाइ मंझंदि जी मानी बि सुराण खे पचाइणु चाहे, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं पंहिंजियूं कुकिंग जूं डायरीज़ रेसिपीज़ खोले वेहंदी आहे, पोइ ठाहींदी आहे शयूं। सो मंझंदि जो अलाए छा पचाईंदी, अलाह खे ख़बर, ऐं ॿियो सुराण खे ख़बर। सुराण केक कटियो आहे, हिन टॉफ़ी वारी डिश में जेको आहे सर्व कयो अथई, ऐं मां चखियमि, ॾाढो 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 मज़ेदार आहे माशाल्लाह। हिन जी रेसिपी तव्हांखे अॼु मिली वेंदी, अॼु या सुभाणे जेॾी महिल बि शेयर करे वीडियो ठाही अथई, एडिट कंदी, उनखां पोइ तव्हां सां शेयर कंदी। सो हे ज़बरदस्त आहे। सो इहो थोरो केक खाइण खां पोइ हाणे पहिरियों असां नमाज़ पढ़ंदासीं, पोइ वरी असांखे अॼु घणा ई कम करणा आहिनि। 2:30 थिया आहिनि, मां नमाज़ पढ़ी आयमि विंझी सिंझी, ऐं हीअ छो त हाणे थोरो सियारो अची वियो आहे न, तॾहिं संडे बाज़ार मां या हेॾां पब्लिक प्लेस तां थी अचे वञणु ज़रूरी आहे। सो हीअ कल्ह वारा चांवर पिया आहिनि मंझंदि वारा, ऐं कल्ह वारो बि बोर्ड पियो आहे पालक चिकन। सो मां इहे गरम करे हाणे खावां थी, छो त सुराण पचाईंदी पुलाउ, सुराण नमाज़ थी पढ़े, ऐं उहो अलाए केतिरी देरि में पचे, बुख मूंखां बर्दाश्त न थींदी आहे। हूअं त ज़हरा ईंदी आहे त असां घणो करे उनखे ई ॾेई छॾींदा आहियूं जेको कुझु फ्रिज में पियो हूंदो आहे, घणो हूंदो आहे त थोरो पंहिंजे लाइ बि रखंदा आहियूं। सो अॼु उहा कोन आई आहे, संडे ते उनजी मोकल हूंदी आहे, त हाणे मां इहो गरम करे खाईंदमि। सुराण पोइ भले जेको बि पचाईंदी उहो असांखे राति ताईं हली वेंदो। टाइम थियो आहे पूरा 5, ऐं सुराण जेको मुने गिलास जो पुलाउ पचायो पटाटनि जो, त मां त मानी खाई चुकी हुयमि। सो तारिक अची वियो त उन आराम सां हिते अची मानी खाधी हुआ, ऐं केक बि ॾिनोमांसि पैक करे त खणी वञ। सो बहरहाल हाणे सुराण मटर थी छिले। अॼु असां ॿई ॼणी वॉक ते न वियासीं, छो त तारिक वेठो, असां कचहरी पिया कयूं, ऐं प्लस हिते मुंहिंजा सॼा साज़ो सामान जेके आहिनि सुकनि था, तक़रीबन सुकी विया आहिनि। ऐं हिकिड़ी बैड न्यूज़ इहा आहे त मूंखां हिन जी वीडियो डिलीट थी वई ग़लती सां। मां इलाही सारियूं एक्स्ट्रा वीडियोज़ जेके आहिनि उहे डिलीट पई कयां, त हीअ बि हली वई। सो बहरहाल ॾाढो अफ़सोस आहे मूंखे, इन करे मां चाहियां थी त हिनखे मां ईअं ई एक्सप्लेन करे वठां, त तव्हां मां अगरि केर बि ठाहिणु चाहे त ठाहे सघे। हीअ आहिनि इहे वुडन स्टिक्स वॾी साइज़ जूं, उहे 2 स्टिक्स खयूं आहिनि मां हिकिड़े पार्ट खे ठाहिण लाइ।
उन्हनि खे मां हीअं हिकिड़े पाठे ते ॻंढियो आहे, हिकिड़ो पाठो खणी मां हिन ते ॻंढियो आहे पूरो जो पूरो। ऐं उन खां पोइ हिननि खे मां डिफरेंट कलर्स सां पेंट कयो आहे। पेंट करण खां पोइ जेके डार्क कलर्स आहिनि उन्हनि ते मां वाइट पेंट सां लिखियो आहे, ऐं जेके थोरा लाइट कलर्स आहिनि उन्हनि ते मां ब्लैक पेंट सां लिखियो आहे। इन खे जेको आहे हैंग करण जे लाइ मूंखे अञा हिन जे पोयां रसी हणणी आहे, मां उहो पहिरीं बि पंहिंजी वीडियोज़ में सेखारे चुकी आहियां। ऐं सुनीता हे ॾिठो नोटिस कयो पर्पल टिन छा थियो, जो मां जॾहिं हे पर्पल पेंट जो ही शेड ठाहियो हिननि खे पेंट करण जे लाइ, त पेंट बची पियो इलाही सारो। पोइ मां उन में थोरो वाइट मिलाए थोरो लाइट शेड ठाहे हे केन मां हिकिड़ो पेंट करे छॾियो आहे। इहे मूंखे कॾहिं न कॾहिं डेकोरेट करणा हुया, पर हाणे न। हाणे नेक्स्ट जेको मुंहिंजो क्राफ्ट हूंदो उहे हूंदो हिननि चमचनि जो। हे प्लास्टिक जो आहे, हे 2 काठ जा आहिनि, अजीब अजीब, हिन जो त शेप बि डिफरेंट आहे। ऐं हे मूं वटि काठ जा कांटा आहिनि जेके मूंखे सुगंध ॾिना हुआ, त हिननि खे मिलाए मां किचन डेकोर ठाहींदमि कुझु। इहो इनशाला सुभाणे इहा वीडियो ठहंदी। सो इहो हुयो अॼु जो हाल अहिवाल टोटल। असां अॼु तारीख़ जे अचण जी ख़ुशीअ में वॉक जेका हुई उहा छॾे ॾिनीसीं। लास्ट संडे बि आयो हो, त तॾहिं बि असां कुझु अहिड़ी हरकत कईसीं। सो बहरहाल हाणे तव्हां सां कंदासीं कुझु कचहरी। सो असांजो टाइम थी वियो आहे व्लॉग खे ख़तमु करण जो, वाइंड अप करण जो। ऐं असांजी जी अज़ान अचण में थोरी देरि आहे, बसि कुझु मिंट। तंहिंजे करे मां सोचियो त अॼु थोरो व्लॉग जल्दी बंदि थी कयां। जल्दी इन लाइ जो मां काफ़ी डिघो व्लॉग ठाहे चुकी आहियां मुंहिंजे ख़्याल में अॼु जो। ऐं उनखां सवाइ राति जी मानी जे लाइ सुराण कुझु शायदि वाङणनि जी भाॼी थी ठाहे या कुझु बि ठाहे थी, मानी मां पचाईंदमि। त इहो थींदो असांजो राति जो खाधो। ऐं क्राफ्ट मुंहिंजा सॼो ॾींहुं ॾिठव। ऐं अॼु बाज़ारि में मुंहिंजा पैसा काफ़ी सारा बची पिया, छो त कबाड़े जो कोई स्टॉल हुयो ई कोन। त बसि सही आहे, मूं वटि अञा इलाही कुझु पियो आहे जेको मां ठाहियां थी। जीअं अॼु मां चमचा कढी आई आहियां, अलाए कॾहिं जा वरितल आहिनि, महीननि जा महीना थी विया आहिनि। इन जे लाइ वरितुमि त किचन डेकोर ठाहींदमि कुझु। सो हाणे किचन डेकोर ठहंदो ॻोठ जे लाइ। सो माशाल्लाह ॾाढो मज़ो थो अचे। ऐं इहा ई ज़िंदगी आहे, इहा ई ख़ूबसूरती आहे। इन नंढी नंढी शयुनि में अगरि असां पंहिंजी ख़ुशी ॻोल्हे वठूं त ज़िंदगी ॾाढी सुठी थी लॻे, ॾाढी आसान थी लॻे। ऐं अॼु मां बाज़ारि जूं बि इलाही सारियूं नंढियूं नंढियूं क्लिप्स भरे वरितियूं आहिनि। ऐं हक़ीक़त आहे मूंखां विसरी बि वेंदो आहे इलाही दफ़ा त मां वीडियो भरे वठां। सो अचानक यादि पियो अची वञे त वरी मां फ़ोन कढां पई, छो त एहतियात बि ज़रूरी करिणो पवंदो आहे। त फ़ोन हर वक़्तु हथ में न हुजे, कोई बि झपड़ ॾेई वञे त हाणे पोइ त अफ़सोस जी ॻाल्हि आहे ॾाढी न। त उनखे बि मूंखे थोरो ख़्यालु करिणो हूंदो आहे। त बहरहाल ऐं मूंखे यकीन आहे तव्हांखे अॼु जो व्लॉग वणंदो। ऐं अफ़सोस मूंखे इहो आहे त इन वॉल हैंगिंग जी वीडियो मूंखां डिलीट थी वई। सो खोड़ सारियूं एक्स्ट्रा वीडियोज़ हुयूं त मां उहे डिलीट पई कयां, अलाए मूंखे ख़बर ई न पई त उहा बि हली वई। तो डिवाइस मां ई डिलीट करे छॾियमि न, अञा ट्रैश में हुजे त वरी मिली वञे हा कोन्हे। सो ख़ैर आसान हुई, पर हिकिड़ी मां ठाही वीडियो त मूंखे उन अफ़सोस थिए थो, मां हुनखे हेॾो सारो टाइम ॾिनो, वरी एक्सप्लेनेशन कई, सभु कुझु कई, उहो ज़्यान थी वियो। सो कॾहिं कॾहिं पंहिंजे हथां बि ज़्यान थींदा रहंदा आहिनि, इंसान आहियूं ज़ाहिर आहे। इहे हाल अहिवाल आहिनि। ऐं ॻाल्हाइण जे लाइ त हाणे ॻाल्हाईंदमि त घणो कुझु ॻाल्हाए वेंदमि हमेशह वांगुरु। ऐं अॼु मां 9 वॻो पातो आहे, इहो मां इस्लामाबाद में पातो हिकु दफ़ो। ऐं जॾहिं सिबियो हुअमि त मां तव्हां सां शेयर कयो हुअमि त मां हिनखे हीअ गज जी पटी बि हई। सो हे सियारे जा कपिड़ा हुया, इन करे पिया रहिया। तो जॾहिं असां इस्लामाबाद वियासीं त उते एंड में थोरी थधि थियणु लॻी, जेसि ताईं असां उते हुयासीं। त पोइ उते मां इहे कपिड़ा पाए वई हुअमि। सो बहरहाल आम सिंपल हिकिड़ो कॉटन जो वॻो आहे। ऐं आहे शायदि बुनैंज़ा जो आहे। ऐं हे इन मां ॾिसो त हे बुनैंज़ा जो हिकिड़ो मख़सूस प्रिंट अथव। इन खां पहिरीं बि मां अहिड़ो ई लाइट कलर में पाईंदी रही आहियां, जेके ऑरेंज पटियूं लॻियल हुयूं रए खे, त उन में बि सेम इहो ई प्रिंट ठहियलु आहे, बसि उनजा कलर्स ॿिया आहिनि। पर मूंखे वणंदो आहे इहो अजीब ट्रेडिशनल, इहे टाइल्स वारा डिज़ाइन आहिनि हिननि जा। सो ॻाल्हियूं आहिनि जाम, ॻाल्हियुनि जो ॻोठ आहे पूरो। ऐं अम्मा सां बि ॻाल्हायो हुअमि कल्ह 3 ॾींहं फ़ोन ते, त कलाकु पूरो असां रुॻो ॻोठ जूं ॻाल्हियूं कयूंसीं, ॻोठ वारे घर जूं ॻाल्हियूं कयूं। ऐं अम्मा खे जॾहिं मां ॿुधायां पई त अम्मा मां शयूं थी जमा कयां, फ़िलहालु त घर मां थी कढां, त अम्मा ॾाढी ख़ुशि पई थिए। अम्मा माना अम्मा इन ॻाल्हि ते अञा वधीक ख़ुशि आहे त मां एॾी ख़ुशि आहियां। सो अॼु वरी इहो सेल लॻी पई हिन जी 100 रुपीज़ में हर शइ जी, त मूंखे इहे यूज़फुल शयूं लॻियूं, लाज़मी वठणियूं आहिनि असांखे। त उते छा हूंदो जेको न खपंदो हिकिड़ी ख़ाली 4 दीवारीअ में। त मूंखे त जुनून आहे, मां नंढी हूंदी हुअमि जॾहिं खां मां इहो घरु ठाहींदी हुअमि, इन घर जूं डेकोरेशन्स ठाहींदी हुअमि, कुशन कवर सिबंदी हुअमि, सफ़ाइयूं कंदी हुअमि। हिकिड़ो मूंखे न पैदाइशी माना शौक़ु आहे। ऐं मां अॼु तव्हांखे इहो ॿुधायां त मूंखे इन घर सां एॾी मुहबत छो आहे, छो त मां इन घर में कंटिन्यू सिर्फ़ु 10 साल रही आहियां, ॼमण खां वठी 10 सालनि जी उमिरि ताईं।
उन खां पोइ रुॻो हसरत आहे। इन करे जो मूंखे अॻियां पढ़ण जे लाइ लाड़काणे मोकिलियो वियो ॻोठ मां। मां पहिरीं छोकिरीअ हुयमि पंहिंजे ॻोठ जी, जेका 5 दर्जनि खां मथे पढ़ी। मुंहिंजूं पुफियूं रहंदियूं हुयूं ऐं चाचा मुंहिंजो पढ़ंदो हुओ लाड़काणे में, त उन्हनि सां गॾु मूंखे बि अमाए बाबा मोकिलियो ऐं मुंहिंजे चाचे जा मूं ते अहसान आहिनि। त मां उते पढ़ंदी हुअमि। पोइ छा हूंदो, मां पंहिंजे घर खां परे थी वियमि 10 सालनि जी उमिरि में, पंहिंजे भाउनि भेनरुनि खां, पंहिंजे माउ पीउ खां। ऐं मूंखे यादि आहे त मां रातिनि जो रोईंदी हुअमि सही सही रातियूं, मूंखे सिक लॻंदी ऐं मूंखे पढ़ण जो बि शौक़ु हूंदो हुओ। सो बहरहाल त इन करे पोइ मुंहिंजो वञणु थींदो सिर्फ़ु सियारे ऊन्हारे जी वेकेशन में। ऐं जॾहिं मां वॾी थी वियमि, जॉब कई, तॾहिं बि वेकेशन में वेंदी हुअमि। पोइ शादी थी वई त वेकेशन बि वई हली। बसि पोइ ईअं ई ज़िंदगी गुज़रण लॻी। मूंखे अञा ताईं उन ॻोठ में रहण जी हसरत आहे, उन घर सां मुहबत आहे। ऐं ॿी ॻाल्हि त ईअं न आहे त को शादीअ खां पोइ मूं ते पाबंदियूं हुयूं, पर ऑटोमेटिक हिकिड़ी ज़िमेदारी पाण खे महसूसु थींदी आहे। माण्हू ईअं न वञी सघंदो आहे जीअं उन खां पहिरियों वञिबो हो। सो बहरहाल अलाह जो करम आहे, अलाह जो शुक्र आहे। इहो ॾींहुं असांजी ज़िंदगीअ में वरी ईंदो ऐं इहे ॾींहं असांजी ज़िंदगी में अञा रहंदा त असां हिन घर में वरी वञी रहंदासीं। सो इहे नंढियूं नंढियूं शयूं जमा करे, इहे सभु आम शयूं आहिनि जेके मां हिन महिल ताईं कयूं आहिनि। अञा जेको कुझु ख़ासि हूंदो उहो त पोइ हाणे मूं जीअं चयो त उते वञी वठंदासीं, कुझु बि जेको असांखे वठिणो हूंदो। में बि असां सभु गॾिजी सॾिजी वठूं या जीअं बि कयूं उहो उन महिल कबो। सो मज़ो थो अचे, ॾाढो इंजॉय थी कयां मां इन शइ खे। ऐं जीअं लव बॉक्स मां तव्हांखे ॿुधायो, हाणे मुंहिंजो लव बैग आहे, इहो पेपर बैग, जंहिंमें मां इहे फ्रेम्स ऐं इहे डेकोरेशन्स रखंदी वेंदमि। त छो त इन्हनि खे मां कंहिं दॿे में बंदि नथी करे सघां। मां चाहियां थी त इहे हथो हथु ईअं सिधा सिधा हलिया वञनि हितां, जॾहिं बि वञनि मूंसां गॾु वञनि या मूंखां पहिरियों वञनि। सो घर त अञा प्रोसेस में आहे, तक़रीबन ठही वियो आहे। ऐं हाणे घर जो फर्श थो लॻे, अञा बाथरूम्स न आहिनि ठहियल, किचन न आहिनि ठहियल, अञा कमु आहे। सो तेज़ीअ सां पियो थिए, माशाअल्लाह, अलाह जा करम आहिनि। सो बसि इहो हाल अहिवाल आहे। ऐं अञा इन मौज़ूअ ते मां बसि थी कयां, तव्हांखे ख़बर आहे इहो हॉट टॉपिक आहे मुंहिंजे लाइ। मां हिन ते ॻाल्हाईंदमि त ॻाल्हाईंदी रहंदमि। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। अॼु जो ॾींहुं ॾाढो गुज़रियो सुठो ऐं मूंखे मज़ो आयो संडे बाज़ारि वञी। संडे बाज़ारि वञी मूंखे मज़ो ईंदो आहे। मंडे ट्यूसडे वेनसडे थर्सडे ॿिए जंहिं ते बि लॻे, यकीन कयो मां एॾो इंजॉय न कंदी आहियां, छो त नंढे हूंदे खां असां संडे बाज़ारि वेंदा हुआसीं। त हाणे जेको आहे विच में संडे ते हिते मार्केट लॻणु बंदि थी वई कोविड जे करे। हाणे वरी संडे ते लॻणु शुरू थी वई आहे, जो सभु कुझु खुली वियो आहे, माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। त मां ॾाढो इंजॉय कयो। हालांकि मूंखे पंहिंजे मतिलब जी शयूं बि न मिलियूं, पर पोइ बि जेको कुझु वठणु वियासीं, सुराणियूं लेसिस वरितियूंसीं, सब्जियूं भाॼियूं फ्रूट। मूंखे लास्टिक पई खपे सनी हिकिड़ी ॿारनि जे, मां जॾहिं फ्रॉक सिबंदी आहियां नंढड़ियुनि जा त उनजे ॿाहनि में हणंदी आहियां, त उहा मूं वटि ख़तमु थी वई। सो बसि इहे कम कारियूं आहिनि। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं।